पंज बारह चौदह पंज बारह चौदह पीर अमीर मेरे हैदर शबर शबीर पीर मेरे आबिद बकर जाफर सादिक पंज बारह चौदह पीर अमीर मेरे पंज बारह चौदह पंज बारह चौदह पीर अमीर मेरे हैदर शबर शबीर पीर मेरे पंज बारह चौदह पंज बारह चौदह पीर अमीर मेरे हैदर शबर शबीर पीर मेरे मूसा काज़िम बाप हवाइज मूसा काज़िम बाप हवाइज अली रज़ा मौला जन्नत के वारिस अली रज़ा मौला जन्नत के वारिस नकी तकी मौला तकी नकी मौला पीर अमीर मेरे हैदर शबर शबीर पीर मेरे हैदर शबर शबीर पीर मेरे हसन अस्करी तो है हुस्न वाले हसन अस्करी तो है हुस्न वाले मेहदी आखिर ज़माने के वाली मेहदी आखिर ज़माने के वाली पंज बारह चौदह पंज बारह चौदह पीर अमीर मेरे हैदर शबर शबीर पीर मेरे आबिद बकर जाफर सादिक आबिद बकर जाफर सादिक पंज बारह चौदह पीर अमीर मेरे बराबरी थी दे काफिर न कर बराबरी होती दे काफिर कुल ईमान साजट मुझे मौला अली जो नाहे कोई मट न कर बराबरी थी दे काफिर कुल ईमान साजट मुझे मौला अली जो नाहे कोई मट कबर में पवंदे मलाइक पुछंदई हो कबर में पवंदे मलाइक पुछंदई पोढ़रा थी दई नट मुझे मौला अली जो नाहे कोई मत न कर बराबरी थी दे काफिर कुल ईमान सा जट मुझे मौला अली जो नाहे कोई मट नारो अली जो बुद्धि छो थो खाए नारो अली जो बुद्धि छो थो खाए ओ लुंडी बलावर वट मुझे मौला अली जो नाहे कोई मट जन्नत में वींदे मशकूर पुछंदई जन्नत में वींदे मशकूर चवंदई ओ पोइ हरा
मुझे मौला लिया जो, ना है कोई मत न कर बराबरी, थी दे काफिर कुल ईमान सा, जट मुझे मौला लिया जो, ना है कोई मत। पर मोहम्मद आलम मोहम्मद सलवा मोमिन हुजे या मुनकर हुजे सबके दीदोलिया, तो खाए लिए जो खाए तो बिन जो, तो जहरो नमक हरामी न कोई खोवा नहीं दो, कलंदर जहरे किबरिया भी सदायो सग लिए जे दर जो, कलंदर जहरे किबरिया भी सदायो सग लिए जे दर जो, तब तू केड़े बाग की मूलिया जो न हर देना रो है दर जो, मोमिन पीर अमीर जमुर की नारा हरदाईदा, मोमिन पीर अमीर जमुर की नारा हरदाईदा, जिए जिए लाल कलंदर येत चवदाईदा, जिए जिए लाल कलंदर येत चवदाईदा, मोमिन पीर अमीर जमुर की नारा हरदाईदा, मोमिन हरदम मुर्कदोईदो, गैर सदाई भर खैरी दो, गैर सदाई भर खैरी दो, हो दूसरे दरज बुखार, हक दमा दम दम दमा दम, मस्त कलंदर अली अली दम, मोमिन पीर अमीर जा मुर्की नारा हरदाईंदा, जिए जिए लाल कलंदर ये तो चवदाईंदा, या मदद सजी ही बोलिया है, या मदद सजी ही बोलिया है, दुश्मन ने गण गोलिया है, दुश्मन ने गण गोलिया है, ओ भी दस जिगर खा पार, हक दमा दम दम दमा दम, मस्त कलंदर अली अली दम, मोमिन पीर अमीर जमुर की नारा हरदाईंदा, जिए जिए लाल कलंदर ये तो चवदाईंदा, नारो लिए जो जदहीं दो, नारो लिए जो जदहीं दो, वो दो हिलाली खुश थी खिलंदो, वो दो हिलाली खुश थी खिलंदो, साड़ी भी दो हराम बार, हक दमा दम दम दमा दम, कलंदर अली अली दम, मोमिन पीर अमीर जमुर की नारा हरदाईंदा, जिए जिए लाल कलंदर ये तो चमदाईंदा, नारा हैदरी तो दुआएं देता है किबला, अब तो कहना पड़ेगा, लाजमी हो गया मोमिन पर, दुआएं देता है किबला, क्या हुसैन जिंदाबाद, मैं कहूंगा दुआएं देता है किबला, आपने सबने मिलकर मेरे साथ कहना है हुसैन जिंदाबाद, ठीक है, दुआएं देता है किबला हुसैन जिंदाबाद, कि तू है काबे का काबा हुसैन जिंदाबाद, और अली की गोद का पाला हुसैन जिंदाबाद, अली की गोद का पाला हुसैन जिंदाबाद, मुसीबतों में नहारा हुसैन जिंदाबाद, मुसीबतों में नहारा हुसैन जिंदाबाद। और ये हमारे लिए बात है, इस बात पे फख्र भी होना चाहिए, फख्र तो है, और शुक्र अल्हम्दुलिल्लाह कि हम ही हैं वो लोग। वो कौम मर नहीं सकती कभी खुदा की कसम, ये कौम मर नहीं सकती है जिंदगी की कसम, लबों पे
जिसके है नारा हुसैन जिंदाबाद, लबों पे जिसके है नारा हुसैन जिंदाबाद। अनवर भाई, हजार बार ज़बा मेरी काट दी जाए, हजार बार ज़बा मेरी काट दी जाए, हजार बार कहूँगा हुसैन जिंदाबाद, हजार बार कहूँगा हुसैन जिंदाबाद। और नमाजियों पे ये लाजिम है मस्जिदों की कसम, नमाजियों पे ये लाजिम है मस्जिदों की कसम, कहीं बिछा के मुसल्ला हुसैन जिंदाबाद। अगर कोई सुन के अली का कसीदा बुरा मुंह बनाए जहन्नुम में जाए, मैं पढ़ने नहीं चाहता इसको। अगर कोई सुन के अली का कसीदा बुरा मुंह बनाए जहन्नुम में जाए, अगर नाम हैदर के नारे को सुनकर कोई दिल में लाए जहन्नुम में जाए, जहन्नुम में जाए। शिफात है लेनी हमें सैयदा से, कहे जो मुल्ला हमारी बला से। शिफात है लेनी हमें सैयदा से, भले कोई हमारी बला से, हमें शाहिदी पर अगर कोई मुफ्ती फतवे लगाए जहन्नुम में जाए, हमें शाहिदी पर अगर मुफ्ती फतवे लगाए जहन्नुम में जाए। देखिए क्या शेर है माशाल्लाह इस कलाम के, देखिएगा जल्दी जल्दी पेश कर रहा हूँ। अली की निदा को नहीं मानता था, खुदा से है इसको जन्नत की अबवाब, अली की निदा को नहीं मानता था, खुदा से कह दो, इसे जाके कह दो तो जल्दी से अपना वो बिस्तर उठाए जहन्नुम में जाए, उसे जाके कह दो तो जल्दी से अपना बिस्तर उठाए जहन्नुम में जाए। दिल में बुग़्ज़ अली और तवाफ पर तवाफ, दिल में बुग़्ज़ अली और तवाफ पर तवाफ। काबा खुद चक्कर में है, ये लोग किस चक्कर में है? काबा खुद चक्कर में है, ये लोग किस चक्कर में? ये कहता है काबा मैं घर हूँ अली का, अली के उदू को मेरा मशवरा है, मेरा मशवरा है कि कैसे बचाए नजर मत उठाए, नहज पे हो जाए जहन्नुम में जाए, कैसे बचाए नजर मत उठाए, नहज पे हो जाए जहन्नुम में जाए।
बताते हैं आप लोग। अलम है निशानी चली बाबा की, जरूरत नहीं है किसी बेवफा की, किसी बेवफा की। अलमदार करबल, अलमदार करबल पर चमक कोई अगर ना उठाए जहन्नम में जाए। अलमदार करबल पर चमक कोई अगर ना उठाए जहन्नम में जाए। हैदर तेरा जीना बड़ा दुश्वार है, दुश्मन 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 हैदर तेरा जीना बड़ा दुश्वार है। पर्दाए गैबत में जिंदा, पर्दाए गैबत में जिंदा हैदर करार है। दुश्मन हैदर तेरा जीना बड़ा दुश्वार है। पर्दाए गैबत में जिंदा, गैबत में जिंदा हैदर करार है। दुश्मन हैदर तेरा जीना बड़ा दुश्वार है, दुश्मन हैदर तेरा जीना बड़ा दुश्वार है। कल अली से दुश्मनी थी, आज महदी से जलन, कल दुश्मनी थी, आज महदी से जलन। शेख जी लगता है तेरी, शेख जी लगता है तेरी, नस्ल ही बेकार है। दुश्मन हैदर तेरा जीना बड़ा दुश्वार है, दुश्मन हैदर तेरा जीना गैबते मेहदी पे कैसे लाएगा ईमान वो, गैबते मेहदी पे कैसे लाएगा ईमान वो। बुत परस्तों का पुराना, बुत परस्तों का पुराना जो भी रिश्तेदार है। दुश्मन हैदर तेरा मिल गए। दुश्मन हैदर तेरा जीना बड़ा दुश्वार है। नाम बोलो शेख की तवज्जो। अब मदीने में भी उसको मिल नहीं सकती शिफा, अब मदीने में भी उसको नहीं सकती शिफा। मुर्तज़ा के बुग़्ज़ में, मुर्तज़ा के बुग़्ज़ में जो हो गया बीमार है। सलवत पढ़ो बुलंद आवाज़ से। अज़ीज़ान मोहतर, सबका पेरियां है बाबरकत रात और नूर रात माह मुबारक शौबान अल्लाह जे खल्क़ ज़मानन मंझां बेहतरीन ज़मान। इन हवाले से तव्हां सभिनी बुज़ुर्गनि दोस्तनि जी ख़िदमत में मुबारकबाद अर्ज़ कयां थो। मालिक जी दर इल्तिजा है त हिननि पुरफैज़ ॾींहनि ऐं रातियुनि मंझां तव्हां ऐं असांखे फैज़ियाब थियण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ही मुख़्तसर टाइम जेको तव्हांजी ख़िदमत में हिते आहियूं, आका मौला
साहिबुल असर व ज़मान महदी बरहक सरदार जंज मुतअल्लिक़ गुफ्तगू हिन रात जे हेतिरे देर टाइम में वरी अञा 3 मेहमान मुखां पोइ पढ़ण वारा वेठा आहिनि। तमामु पहलुनि खां त कोन थी करे सघिजे, ॿ चार जुमलात कोशिशि कयां थो त मौला जे हवाले सां जेके तव्हांजे लाइ फ़िक्र जो सबबु बणिजनि, तव्हांजे लाइ सोचण जो सबबु बणिजनि। ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे जो तक़रीबन मजमे में नौजवान तबक़ो नज़र थो अचे। इहा उम्मीद ॾियण वारी शइ आहे त अॼु मकतब तशय्युअ जे नौजवान में हिते विहण जो शौक़ु पैदा थियो आहे। इहा उम्मीद वारी ॻाल्हि आहे। अल्लाह पंहिंजे हबीब जे मुतअल्लिक़ क़ुरान में मुरसल आज़म जूं 5 सिफ़तूं बयान थो करे ऐं उन्हनि 5 सिफ़तुनि जो ताल्लुक़ अल्लाह जे हबीब जे मनसब नबूवत सां आहे। इन करे ख़िताबी मनसब सां थो करेसि, या अय्युहन नबी, ओ पैगंबर, ओ पैगाम पहुचाईंदड़, इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह व सिराजम मुनीरा। 2 सिफ़तुनि ते गुफ्तगू हिते कयूं था तव्हांजी ख़िदमत में, बशीर ऐं नज़ीर। बशीर चइबो आहे ख़ुशख़बरी ॾींदड़ खे, बशीर चइबो आहे सुठी शइ जी मुबारक ॾींदड़ खे, नज़ीर चइबो आहे ख़तरात खां आगाही ॾींदड़ खे, ईंदड़ दौर जे तकलीफ़ुनि खां ड्रेॼारींदड़ खे। अल्लाह जो हबीब एतिरो त नज़ीर हुयो, एतिरो त ख़तरात खां इंसानियत खे बेदार कंदड़ हो जो सरदार जी अगरि तव्हां तारीख़ खे पढ़ी ॾिसो त जंहिं नंढड़ी नंढड़ी शइ मां बि उम्मत खे ख़तरो लाहिक़ो हुयो, मुस्तफ़ा उन शइ खे बि हयातीअ में न लिकायो। मां हिकिड़ी मिसाल थो ॾियां तारीख़ जी। अल्लाह जे हबीब हिकिड़े ॾींहुं पंहिंजे घर में पंहिंजे मस्तूरात खे जुमिलो फरमायो, ॾिसो मूंखां बाद जेकॾहिं उठनि ते हुजो ऐं इहे उठ मदीने मां निकिरनि, ये शाम जे ऊंदाहीअ में ओ फलाणे हो अब वारी बहराड़ीअ जे चौक तां गुज़रनि ऐं जे तव्हां ते उन बहराड़ीअ जा कुता भौंकनि त सम्झिजो तव्हां नाहक ते आहियो। अच्छा, हे शियन वटि बि आहे, अहले सुन्नत वटि बि आहे। कहिड़ी ज़रूरत ही फातिमा जे बाबे खे मुस्तक़बिल में कुतनि जे भौंकण जी बि उम्मत खे ख़बर ॾियण जी। गौर कयो, अल्लाह जा हबीब खोड़ लूसी कुत्ता भौंकंदा आहिनि। ज़रूरी आहे छो त कुतनि जी बि ख़बर ॾियो त फलाणी बहराड़ीअ जा कुता तव्हां ते भौंकंदा। असांजे दौर जो अकुलमंद इंसान तो चए बाबा कुत्तो भौंकंदो रहंदो, जेकॾहिं हर कुत्ते खे भींड हणंदे त मक़सद ते कोन पुॼी सघंदे। असां भौंकंदड़ कुत्ते खे लिफ्ट नथा करायूं ऐं मुस्तफ़ा मुस्तक़बिल जे भौंकंदड़नि जी ख़बर थो ॾिए। केतिरो नज़ीर आहे। छॾे वञे कुतनि जे भौंकण खे? चई न, अगर कुतनि जे भौंकण मां बि तुंहिंजे हक़ सुञापण जो रस्तो निकिरंदो त मोहम्मद तो चए मां हक़ सुञाणण लाइ इहो भौंकण बि ॿुधाए वेंदो। कहिड़ी ज़रूरत ई कोन्हे। पोइ हिकिड़ो सुवाल थो पैदा थिए, खिल इन ते थी अचे, ताजुब मुसलमान जे ज़हनियत ते थो अचे। जेको नबी मुस्तक़बिल में भौंकंदड़ कुतनि खे न पियो लिकाए
मां किया कबूल कया तो वो नबी पाण का पोइ वरी हाथीअ जी एड्रेस ही न ॾेई वियो। ए कुत्तन जे भौंकण जी अहमियत न हुई या उम्मत के बगैर हाथीअ जे छॾे वञण जी उम्मत नहीं। वो देखो कुत्ता ने तो लिखा है वो अली किया तो लिखा है सगे भाइयों। नज़ीर खतरात जी आगाही ॾींदा मुस्तक़बिल में उम्मत के पेश ईंदड़ मुश्किलात जो तारुफ कराईंदड़। नज़ीर किए कबूल कयो तो वो नबी हिन उम्मत के बुधाई न वियो हो त हिते मसला पेश ईंदव हिते मसला पेश ईंदव फलाणी जगह ते मुश्किलात पेश ईंदव ऐं उन्हनि मुश्किलात जो हल हे अथव। आदम का वठी ईसा ताईं 1,24,000 हिक घटि नबी मुस्तफा जे अचण जी ख़बर ॾींदा रहिया ऐं इहो कीअं थो थी सघे त आख़िरी नबी वरी पाण खां पोइ ईंदड़ हाथीअ जी ख़बर ई न ॾेई वञे। थी नथो सघे। मस्जिद नबवी बशीर मस्जिद नबवी वाइदो कयो हिकिड़ो हिकिड़ो जुमलो बशीर मस्जिद नबवी सरदार जन शुरू थिया तबलीग दीन में। तबलीग फरमाइंदा हिया साहब वेठा हुजन मोमिनन वांगुर हिक हिक जो चेहरो भी ॾिसंदा। सरदार जन दीन पुजाइंदा फिरंदा जॾहिं हेॾां हिननि पासे ॾे पहुता त बुढ़ड़ो सलमान वेठो। आका जो मुबारक निगाहूं सलमान जे चेहरे ते पयूं त सरदार जन ॾिसी करे पंहिंजी तबलीग रोके सलमान खे सरदार हिकिड़ो जुमिलो फरमायो सलमान मां मोहम्मद बिशारत ॾियां। सलमान तो बहकी उठे ना या रसूल अल्लाह ता जेड़े साबित सिद्दीक नबी जे मुबारक वात त मुआ अगर बिशारत मिले सलमान के बिछा के मुस्तकबिल जे लाइ सरदार बिस्मिल्लाह इंतजार थी पियो केड़ी बिशारत में ॾियण चाहियो। मुरसल आदम ॾिसी करे फरमायो सलमान तुंहिंजे लाइ बिशारत ई आहे त तूं अन क़रीब मरी वेंदे। अच्छा हिते को वठी अचूं एड़ो वलीउल्लाह मिजाज जो को आलिम दीन जेको मुस्तक़बिल का वाक़िफ़ हो जे और वो हिते पढ़ी विच जशन में और चे सुबेदरे वारो ता के बिशारत ॾियां और असां शौक़ में चो वाह जो कम थी तो मौला जे जशन ही रात और असां के ॾिसी करे और हिते टिन चइनि जा नाला घणी चे ता जल्दी मरी वेंदो क्या का बिशारत। सरदार भरी मस्जिद नबवी में सलमान के तो फरमाए बिशारत ॾियां। सलमान के सरदार बिस्मिल्लाह ता के सादिक सिद्दीक ज़बान ता बिशारत मिले ॿियो छा खपे। सलमान तू मुखा बो तकड़ो मरी वेंदे। सलमान जे राज़ समझ में ना आयो। सलमान जो चेहरो थोड़ो घबरायो सरदार ही केड़े किस्म जी बिशारत आ मरी वेंदे। मौत भी का बिशारत आ जा। सरदार जो सलमान के थोड़ो घबरायल ॾिठो ताका फरमाइश घबराए वे सरदार घबराइण जहिड़ी ॻाल्हि आहे मौत बिशारत पर तव्हांजे मुबारक ज़बान तां आयो त हिन में का हिकमत हूंदी हिन में को राज़ हूंदो। सरदार वो राज़ ॿुधायो त बिशारत छाजी था ॾियण चाहियो मौत में त का बिशारत कोन्हे। सरदार फरमाइश त बिशारत या तो ॾियण चाहियां त मूंखां बाद जॾहिं तूं जल्दी मरंदे त तोखे गुस्ल मुंहिंजो भाउ मुंहिंजो वसी मुंहिंजो वज़ीर अल्लाह जो ख़लीफ़ो अली पंहिंजे हथनि सां पाड़ा छॾी थो। इंतहाई मुख्तसर पढ़ंदुमि वाइदो कयो था तोखे गुस्ल मुंहिंजो भाउ मुंहिंजो वज़ीर मुंहिंजो वसी पंहिंजे हथनि सां अली पाण छॾी थो। सलमान तोखे कफन मुंहिंजो भाउ अली पंहिंजे हथनि सां पाण अचे पाराईंदो। सलमान तुंहिंजो जनाज़ो अली पंहिंजे कुल्हे ते खणी क़ब्र में लाहींदो। अच्छा सलमान कूमाट जी जेके मारिफती मिजाज रखंदड़ दोस्त वेठा है सलमान कूमाट जी। सरदार फरमाइश वरी कूमाट जी में एडी वरी बिशारत ॾिनी मैं जे सरदार बिशारत ते न कूमाटियो आया पूछो जे सरदार हकीकत ॿुधायो जी हच सरदार मुंहिंजी जीअण तां दिल्ली खजी वई परेशानी में जे त जेरो छो आया हाण मरा छो लॻो पियो। अली जा हथ नसीब थियणा आहिनि अञा जेरो वेठो आया। मौला मुखे अड़ी हयाती न खपे मुखे यो मौत खपे जो अली जड़ो इमाम मुखे पंहिंजे हथन में अचे खड़े।
सरदार सलमान के बिशारत रही वरी तबलीग में शुरू थी वरी तबलीग फरमाइंदे 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 सरदार जन अखमुला महदी सरदार जो फजीलत शुरू कयूं आखिर ज़मान ते मौला पंहिंजे असहाब में खुतबो ॾिनो आखिरी ज़मान छा हूंदो हुन जा हालात छा हूंदा माण्हुनि जूं कैफ़ियतूं कहिड़ियूं हूंदियूं दीनदार केतिरा हूंदा दीन जी शकिल कहिड़ी हूंदी ऐं उन दौर में मुंहिंजे महदीअ जो ज़ुहूर थींदो त मुंहिंजो महदी छा हूंदो ऐं सरदार जॾहिं महदी मौला जे हुस्नो जमालो कमालो सिफ़तुनि खे बयानु कयो त सरदार ईअं बयानु कंदे कंदे सलमान ते ॾिठनि सलमान वरी कूमाटियो वेठो सलमान वरी छा चई वरी हिसाइजी वियो चई सरदार हकीकत इहा अथव त तुंहिंजे इश्क जो कसम मुंहिंजी मरण खां दिल ई खजी रही सलमान है हेॾो वॾो इनाम ॾिनो मैदाली अमीर हथनि सां हुस्न कफन दफन हे हाणे चए त जीअण का दिल खजी वई मरण थो चाहियां त मौला जा हथ जल्दी नसीब थियनि हे वरी हाणे मां महदी बयानु कयो आहे त वरी फौरन मुकरी विया चवे थो त मरण का दिल ई खजी वई चई सरदार महदी अहिड़ो ॿुधायो थी जो दिल थी चए जंहिं महदी न ॾिठो उन कुझु ई न ॾिठो अच्छा अगर इहो जुमलो मौलवी मदद चे त ॻाल्हि सम्झ में अचे थी छो मां कुझु ई कोन ॾिठो आहे हो सलमान जेको फातिमा जे बाबे खे ॾिसी वेठो हो जेको अली जी ख़िदमत कयूं वेठो हो जेको हसनैन खे खेॾायूं वेठो हो उहो अनवार आलिया जो ज़ाहिर उहो त चए मौला त महदी अहिड़ो ॿुधायो आहे जंहिं महदी न ॾिठो ने त कुझु ई न ॾिठो मौला आरज़ू थी पई आहे हयाती एॾी वठी ॾे जो जेस ताईं महदीअ जो ज़ुहूर न थिए तेस ताईं सलमान के मौत न अचे आका फरमाए सलमान मुझे महदीअ के ॿुधी करे मुझे 12 पुट 11 फर्ज़ंद जो एॾो इश्क पैदा थियो अथई सरदार जी फ़क़त मां तुंहिंजे क़ल्ब जे हसरत खे सलमान ॾिसां थो फ़क़त मां ॾिसां थो त तुंहिंजी आरज़ू थी पई आहे महदीअ पर हक़ इमाम जे दीदार जी सरदार तव्हां दिलनि खां वाक़िफ़ आहियो तव्हां ॼाणो था जॾहिं सलमान हिते पहुतो त फातिमा जे बाबे सलमान खे ॾिसी करे फरमायो सलमान असांजे करीमीअ मां तोखे ॿई बिशारत हुजनि चई सरदार ॿई कहिड़ियूं चई मरी बि वञ जा गालीअ जा हथ नसीब थियनि मां मोहम्मद बिशारत थो ॾेई वञा जॾहिं महदी ईंदो त अल्लाह क़बर मां उथारींदो वरी वञी महदीअ जो सिपाही बणिजाए आरज़ू ये इश्क इमाम ज़मान छा इन वजूद में खालिक समायो आहे अली जहिड़ो इमाम हिमाहे शौबान तो हले तव्हां असांखे हिन मेंबर तां कुझु मालूमात घटि थी ॾिनी वञे माहे शौबान जे मुनाजात खां असां वाक़िफ़ ई कोन आहियूं के चंद मोमिनन जिन खे ख़बर आहे त मुनाजात शौबानिया छा खे चइबो आहे ये मुनाजात शौबानिया पढ़ी ॾिसो मां हिकिड़ी भेट थो ॾियां गौर कयो इन मुनाजात शौबानिया में आका मौला अमीरुल मोमिनीन जो जुमला था मिलनि इलाही मख़सूस आहे शौबान जे महीने सां पर ॿी शौबान में आहे बस इलाही हबली कमाल अल इनक़िताअ इलैक परवरदिगार शौबान में मां अली तो का सवाल ये तो कया त अली जे क़ल्ब जा ताल्लुक दुनिया का तोड़े पाण सां अहिड़ा जोड़ जो मुझे दिल में तोखा सवाब के जी चाह न हो जाए को नतीजो मौला फरमाए तो व अनर अबसार क़ुलूबिना बिदियाए नज़रहा इलैक हत्ता तखरिक अबसार क़ुलूब हुजब नूर व तसल इला मादिन रहब परवरदिगारा मुझे क़ल्ब जे अखियुनि खे एतिरी त जला दे एतिरो त नूरानी बणा जो ये भित जे पया ॾिसनि त पोइ अली छा जो थर रहंदो वता केतिरो ॾिसनि जे ये नूरी हिजाब टोड़े मां अली उहा जाइ थो ॾिसणु चाहियां जंहिं खाण मां तुंहिंजी रहमत फुटे थी पई वा जेको अली उन खान का घट ॾिसण ते राज़ी न आहे हज़रत हुजर बिन उदई थो चए हिकिड़े ॾींहुं अमीरुल मोमिनीन नमाज़ पढ़ाए निकिता असां आशिक़ मौला सां गॾु हुयासीं मौला मस्जिद कूफा जे दरवाज़े ते पहुता हिकु क़दम अलीअ जो ॿाहिरि हिकु क़दम अली अमीर जो अंदरि मौला आसमान में मुंहुं करे हिकिड़ी कूक कई वाह शौक़ जेको अल्लाह जे तजल्ली ॾिसण खां घटि ते राज़ी न आहे उहो मस्जिद कूफा जे दर ते बीही दाह थो फरमाए वाह शौक़
अशतौका लिरुयतिक या महदी। ओ मुंहिंजा महदी पुट मां अली तुंहिंजे ॾिसण लाइ केॾो तड़पा थो कयां। तव्हां सां कोन इमाम जो इश्क किथे अञा दिल में समायो आहे। जिन जे वजूद में महदीअ जे नूर जी तजल्ली थी वई उन्हनि खे को दुनिया लज़त ॾींदी आहे। इश्को कमाल एतिरो जो अली जहिड़ो इमाम तड़पे थो। हिकिड़ो जुमिलो ॿियो फज़ीलत जो चई करे अॻिते हलां। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे मक़ाम इमामत ॾियण जे लाइ अल्लाह इम्तिहाननि मां गुज़ारियोसि। सख्त तरीन इम्तिहान हो हज़रत इब्राहिम जो इस्माइल जो ज़िबह कर। जो कुरान पढ़ा तो उनके लिए फरमाया इन हादा लहुल बलाउल मुबीन। ये इस्माइल जे ज़िबह वारो इम्तिहान इब्राहिम जे लाइ इंतहा दर्जे जी मुसीबत आई। लेकिन इन इम्तिहान में पार कई तॾहिं मनसब इमामत ॾिनई। इब्राहिम जहिड़े सरदारनि खे इमामत ते फाइज़ थियण जे लाइ इस्माइल क़ुर्बान करना पवंदा आहिनि ऐं महदीअ खे पंहिंजे नस्ल में आणण लाइ हुसैन खे सॼी करबला बपा करणी पवंदी आहे। करबला जा 3 इनाम अल्लाह ॾिना इमाम हुसैन खे। उन्हनि हिकिड़नि इनामनि मां हिकिड़ो इनाम अल्लाह टिनी मां इहो ॾिनो आहे। ए मुंहिंजा अब्द तुंहिंजे इम्तिहान ते राज़ी एॾो आहियां जो मां महदी तुंहिंजे नस्ल में थो रखां। छा आहे ॿारहों सरदार छा समायल आहे हिन जो वजूद में। काइनात में 2 शयूं अहिड़ियूं आहिनि जिन में शक जी गुंजाइश न आहे। हिकु मौत मुसलमान भी कबूल कई वेठो, यहूदी भी कबूल कई वेठो, ईसाई भी कबूल कई वेठो, हिंदू भी कबूल कई वेठो। असलन का मज़हब सां जो ताल्लुक कोई ना है। हर इंसान तो चाहे मौत ईंदो। जहिड़ी तरह इंसानियत में मौत यकीनी आहे ॿी हक़ीक़त जेका यकीनी हक़ीक़त आहे काइनात जी वो महदी इमाम जे ज़ुहूर जी हक़ीक़त आहे। हिंदू भी चए तो हिकु नजात ॾींदड़ ईंदो, ईसाई भी चए तो हिकु नजात ॾींदड़ ईंदो, यहूदी भी चए तो हिकु नजात ॾींदड़ ईंदो, शियो भी चए तो हिकु नजात ॾींदड़ ईंदो। वहाबीअ खे वीचारो न आहे, चए तो ईंदो ई ईंदो। अहिड़ी हक़ीक़त आहे जेका टरणी ई न आहे। वो जेका हक़ीक़त टरणी न आहे, अचणी अचणी आहे। उन ते तव्हां असां वेही सोचूं, असां उतां वेही वज़ीफ़ा कयूं, मौत डरंदो कोन डरंदो। अहिड़ी तरह अक़मुल इमाम ज़माना भी काइनात जे कंहिं मुनाफ़िक़ जे कोशिश सां मौला जो ज़ुहूर लिकड़ो ई कोन्हे। मौला ईंदो ई ईंदो बग़ैर शक शुबे जे। गोबिया तूं जी मुंहिंजी चिंते जी ॻाल्हि कोन्हे त असां इमाम जे अचण जो चिंतो कयूं। इमाम ईंदो, अल्लाह ग़ैब में मोकिलियो अथसि, अल्लाह ई ज़ाहिर कंदुसि। दुरुस्त। तहां ऐं असांजी चिंते जूं 2 ॻाल्हियूं ॿियूं आहिनि। जो आख़िरी पैगाम मनक़बत ख़ान दोस्त भले मनक़बत ॿुधाइनि। तहां जेके आया आहियो परे खां आयो शरीक थी वियो, सवाब मिली वियो। मनक़बत ख़ान नवां ॿुधी वञो हिते टाइम ओवर थी वियो आहे। पे क्यों असांजी ॿ ज़िमेदारियूं आहिनि। नंबर 1 कुरान हिकिड़ी तशबीह ॾिनी आहे। कुरान तो फरमाए यहूद ऐं नसारा जे लाइ यारिफूनहु कमा यारिफून अबनाअहुम। आदम खां वठी उम्मतूं ॿुधंदियूं पयूं अचनि त मुस्तफ़ा ईंदो, मुस्तफ़ा ईंदो, मुस्तफ़ा ईंदो ऐं मुस्तफ़ा जूं एतिरियूं त सिफ़तूं अल्लाह साईं ॿुधाए छॾियूं हुयनि तौरेत में, इंजील में। जो क़ुरान त चई यारिफूनहु कमा यारिफून अबनाअहुम। हो मुहम्मद जे अचण खां अॻु अब्दुल्लाह जे पुट खे ईअं सुञाणींदा जीअं इंसान पंहिंजे पुट खे सुञाणींदो आहे। क़ुरान अच्छा चई एतिरो सुञाणींदा बि हुयनि, ख़बर भी हुयनि त ईंदो। अचण खां पोइ हुन जा साथी घणा बणिजी सघिया। एतिरा मक्के में साथी मिलियसि जो मजबूर थी उन्हनि वीचारनि खे बि हबश ॾे हिजरत कराई।
कोई सुञाणी दड़कारी हलिया विया जेके उम्मत आदम अलैहिस्सलाम खां वठी इंतजार में हुयूं तो मुस्तफा ईंदो मुस्तफा ईंदो मुस्तफा ईंदो जॾहिं आयो बशरियत काॾे वई बिलाल डोड़ंदो नबी ॾे आयो गरीब गरीब मिस्कीन मिस्कीन मुस्तफा जे हथ ते पए त पिया कनि ऐं जेके जेके मके जा जागीरदार मफ़ाद परस्त माण्हुनि जा हक़ फबाईंदड़ इहे सभु मुहम्मद जे मुक़ाबले में पिया अचनि छो ये तारीख़ छा थी ॿुधाए इन्हनि पहलुनि ते केरु सोचींदो ऐं साॻी शइ दोहराए बि मौला जे अचण महिल साॻी शइ दोहराए जॾहिं सरदार ईंदो त सरदार जे अचण खे भली कार उहे चवंदा जेके बुखारियल पेट वारा हूंदा छो जो उन्हनि जा पेट भरजण शुरू थींदा जेके हराम जे माल ते हिरियल आहिनि इन्हनि जे लाइ त महदी ज़ुल्फ़कार बणिजी ईंदो जी हा जज़्बाती थी पए न ईमान इहो आहे ईमान इहो फातिमा जे बाबे सां अबू लहब विढ़िया अबू जहल विढ़िया अबू सुफियान विढ़िया बिलाल न विढ़ियो छो बिलाल न पियो विढ़े चई जेको ज़ुल्म जो सतायल हो उहो त दुआऊं पियो घुरे त मूंखे न हूंदा हीअ राति मां कोई नजात अचे ॾे पोइ जॾहिं मुंहिंजी अची वियो त हुनजो पासो वञी वरितई ऐं जिन जे मफ़ादनि ते मुस्तफ़ा बणिजी ॾुखियाई आयो हो उहो नबीअ जो साथ न ॾींदो इन वक़्त खां वठी सुञाणो जेके हराम खोर आहिनि जेके मफ़ाद परस्त आहिनि जेके ग़रीबनि जो माल था फबाइनि इहे महदीअ जा साथी न थींदा इन्हनि जे मथां महदी ज़ुल्फ़कार बणिजी ईंदो या पंहिंजूं तबियतूं बदिलायो नंबर 1 नंबर 2 पंहिंजा अक़ीदा दुरुस्त कयो पंहिंजा फ़िक्र ठाहियो मूंखे हिकिड़ी हैरत बि अचे थी मुंहिंजा 3 दोस्त अञा पोयां वेठा आहिनि पढ़ण वारा इन्हनि जे लाइ बि हिकिड़ो मैसेज ॾेई थो वञा पैगाम छॾी थो वञा मुंहिंजे अधे विवाह जो पढ़ियो कमाल जूं मनक़बतूं पढ़ी दाद जे लाइ को दाद विवाह जो ॾिनो असां 15 शौबान जी राति मां 10 में 5 मिंट आहिनि हिते पहुतो आहियां मूंखे 11 खां पोइ मेंबर ॾिनो अथनि माना कलाक त मां वेठो हुअमि नी कंहिं हिक जी ज़बान त महदी इमाम जो क़सीदो ई न ॿुधो माण्हुनि खे मनक़बतुनि में ॿुधायो त महदी सरदार जी हुकूमत कीअं हूंदी इंसानियत ते इहो पैगाम पुॼायो त महदी सरदार जी अदालत कीअं हूंदी माण्हुनि खे ख़बर ॾियो त महदी इमाम ईंदो छाजे लाइ रस्म आहे हिकिड़ी त असांखे बसि क़सीदो पढ़णो आहे क़सीदो पढ़णु फज़ीलत आहे वॾी इबादत आहे वॾी हर मासूम जो ज़िक्र फज़ीलत आहे लेकिन 15 शबान जी राति गुज़ारे वेंदो वरी तहां साल खां पोइ नसीब थींदव त हिते वेहंदव नी पोइ जेके 2 कलाक 4 सीड़ाए वेठा आहियो त पढ़ंदड़नि खे थोरो चओ त थोरो को कमु अहिड़ो करे वञनि जो महदी इमाम जो इश्क असांजे दिलि में थोरो वधी पवे हिकु पैगाम आख़िरी पैगाम हे जेके दोस्त अॼुकल्ह इलाही सतरनि मसइलनि ते नादानीअ खां कमु था वठनि चई असां पाकिस्तानी सुलेमानी ईरानी आगा सिस्तानी इराक़ी सैयद हसन नसरुल्लाह लुबनानी ये हिन अल्लाह जे धरतीअ ते बार्डर अल्लाह जे शरीयत ठाराया या तागूत ठाराया जेके महदी इमाम जे हुकूमत जो नारो हयूं वेठा आहियो जेके जियो इन नारे ते ता सरदार अचे त असां हुकूमत ॾिसो उहा महदी इमाम जी हुकूमत इहा हूंदी त उन महिल तव्हांखे पाकिस्तान वारा चवनि तूड़े काॾे महदी इमाम सऊदीअ में निकितो आहे तुंहिंजो छा वञे मसइलो सऊदीअ जो आहे पोइ तूं चवंदे हा साईं सऊदीअ जो मसइलो असांजे पाकिस्तान में मसइलो ई न आहे इहो चवंदे त बर्बाद थी वेंदे असां बार्डरनि जा काइल ई कोन हूंदे रहबरन के इज्जत वारन इंसानन के शियत जो वागू संभालींदड़न के बार्डर जे
ये महदी इमाम जे हुकूमत लाए न वट आइडिया केड़ी आ चकन फिक्र ठायो फिक्र शीयत एक खुसूसी आइडियोलॉजी जो नालो आहे शीयत दुनिया जे रस्म और रसूमात जी पैरोकारी जो नालो ना है शीयत दुनिया जे रस्म और रसूमात के बर्बाद करे अल्लाह जे निजाम जे हाकिमियत जो नालो वना का मौला महदी जा नारा हां बंद क्यों जॾहिं ईंदो यमलउल अर्द धरती के अचे भरी दो अदालत अल्लाह सऊदीया के थोड़ा ही धरती के अचे भरी दो शीयत नारो है वेठिया त हिकु ॾींहुं ईंदो अल्लाह जे धरती जे चपे चपे ते अल्लाह मुखाज़ी जो हूंदो हाकिमियत महदी जी हूंदी नारा इन जे लाइ तयारी करणी पवंदी ता छा था समझो असांखे ताहू त छॾे ॾींदा हा बिस्मिल्लाह तव्हां बस खणो थेलो मौला नारो आयो मके ऐं तव्हां वञो सभई आराम सां वञी मौला जो लश्कर थियो ये छॾे ॾींदा रुकावटूं मुश्किलातूं इन मुश्किलातुनि खे हल केरु कंदो इहा हिकु असांजी ज़िमेदारी आहे जेके मेंबर थे था अचूं हिकु हिननि दोस्तनि जी ज़िमेदारी आहे असांजी ज़िमेदारी असां क़ुरान ऐं रवायत मां तव्हां में इहे शौक़ पैदा कयूं ताकी शहादत जो जज़्बो हुजे त महदी इमाम जे हाकिमियत लाइ कुसिजी वियुमि मक़ाम इहो मिलंदो न जीअं सलमान पियो चए अलीअ जा हथ मिलनि त हाणे मरानी के मां दोस्त के छा चवां मौला मौला रब्बुल आलमीन जो कासो तव्हां खे मालिक कंदो तव्हां जो आक़िबत बि ख़ैर कंदो अल्लाह इंशाअल्लाह सादड़ो मां छा चवांसि आखा मौला साहिब असर व ज़मान आखिरी जुमलो ख़त्म मुझे मौला जो हुस्न जमाल केतिरो तारीख़ हिकिड़ो जुमिलो लिखियो आहे हज़रत यूसुफ सां जॾहिं बीबी ज़ुलेखा जो इश्क थियो त हीअ इश्क में पंहिंजो हर शइ विञाए वेही रही पंहिंजो धन दौलत मन इज़तूं हैसियतूं टोटल वियसलियूं ऐं फ़क़ीराणी थी वञी बाज़ार में वेही रही त हज़रत यूसुफ हिकिड़ी ॾींहुं गुज़रंदे जुमिलो चयसि ज़ुलेखा हे मूंखे ॾिठो थी त हाल अहिड़ा कया अथई जेकॾहिं मोहम्मद ऐं आले मोहम्मद ॾिठई त तुंहिंजो हशारो छा थी थो अच्छा तारीख़ लिखे थी उन ॾींहं खां वठी ज़ुलेखा यूसुफ खां इश्क ई ख़तमु करे हे वते पई मुंहिंजे लाइ बाज़ारुनि में तड़पंदी अॼु खां वठी वरी मां गुज़रां त मुंहिंजे अखी नथी खणे चई जंहिं ॾींहं खां मोहम्मद ऐं आले मोहम्मद जो नालो ॿुधो था तूं त मुंहिंजे आॾो हुस्न में कुझु ई कोन थो लॻे अच्छा वो नालो ॿुधी हिते पहुती मुंहिंजो जुमिलो ॿुधो आख़िरी ख़तमु कयमि गुफ़्तगू बि मोहम्मद ऐं आले मोहम्मद जो नालो ॿुधाई यूसुफ जे हुस्न खां मुंहुं फेरे वई ऐं मोहम्मद आले मोहम्मद जा 14 सरदार जुमिले था चवनि मुस्तफ़ा फाड़ तो फरमाए अल महदी मिन्ना दाऊस अलिल जन्नत असां 14 जी जॾहिं सफ़ लॻंदी त उन में महदी असां में ईअं हूंदो जीअं पखियुनि में मोर बीठो हुजे परवरदिगार असांजी इबादत खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।